बरसात पे असां ॾे त बरसाति बिल्कुलु जेका बरसाति हिकिड़ी हुजे जेका मुंहिंजा असांखे फ़ाइदो थियो हुजे उहा बरसाति त असां पई कोन्हे बाक़ी छंकार थी आहे पाणी हिकिड़ो गॾु थिए त बि चऊं असांखे हिते बरसाति पई पाणी गॾु थियो असांजो त पाणी बि गॾु कोन थियो हिते बरसाति माना उहा तरायूं आहे न टैंक आहे न सर टांका ठहियल बारिश जो पाणी मींहं जो पाणी गॾु थिए त किथे तरायूं न आहिनि उहे उहे गॾु कोन थिया अच्छा न बसि पोइ मतिलबु इहा ज़िंदगी ईअं गुज़रंदी सर ज़िंदगी तॾहिं सुधरंदी अछड़े तरह जी तॾहिं सुधरंदी जॾहिं तइलीम ईंदी हीउ ॾुकार हिकिड़ो मुसलसल ईंदो ई रहंदो आहे ॾुकार ते कोन चइबो तव्हां ॾुकार आयो नई शइ न आहे हीअ पुराणी शइ आहे हीअ असांखे अबनि ॾाॾनि खां वठी करे 1947 में पाकिस्तान ठहियो पर अॼु बि 1947 साल आहे तव्हां हींअर घर में वेठा आहियो न असां लाइ 1947 असां लाइ 2019 न पियो छो असां तइलीम जो मयार जेसिताईं बहितर न थींदो तेसिताईं असीं अॻिते न 1947 में त पंहिंजो असांजे फ़क़ीर हुर तहरीक बग़ावत कई अंग्रेज़ जे ख़िलाफ़ बिल्कुलु कई ऐं पंहिंजा हालात तब्दील करण लाइ हिकिड़ी वेड़ कई हुनजे नतीजे में मुल्क आज़ादु थियो हाणे तव्हां था चओ त तव्हां लाइ जहिड़ो 1947 तहिड़ो 2019 वरी तव्हां हुनजे लाइ का जदोजहद नथा रोड लाइट असां वटि जेके 5 क्लास स्कूल आहे मिडल स्कूल जा वञनि ऐं जेके असांजे गर्ल्स अक्सर करे छोकिरा जेके 2 पढ़नि था फ़ाइदो न आहे असांखे गर्ल्स बॉइज़ स्कूल हुजनि था पंजे ताईं असांखे मैट्रिक ताईं स्कूल हिकिड़ो सेंटर कॉलेज सभिनी ॻोठनि खे लिंक करे पूरे मिडल आहे रणऊ में मूं मिडल रणऊ में कई आहे हुतां प्यादो वेंदो 7 किलोमीटर कंदो हीअ रणऊ जी गाॾी आई कोन्हे मैट्रिक स्कूल कोन्हे असां तॾहिं चवंदा तइलीम में असांजो मयार बहितर नथो थिए असां अञा 19 साल तव्हांखे ॿुधायो वरी असां वटि मैट्रिक ताईं स्कूल असां हालात शुगर करायो अॻिते मुंहिंजो अंकल आहे उते पढ़ाए थो असांजे ॻोठ माण्हू वीचारा ग़रीब आहिनि पैसा कोन्हे असां पुराणे ख़र्च जेको आहे उहो असां पाण ॻोठाणनि में वेही करे माना 100-200 रुपया फी मेंबर ते रखियासीं घराणे ते रखियासीं 200 तव्हां बि ॾियणा 150 तव्हां जेकॾहिं कंहिं वधीक रहनि उहो 500 रुपया भरे उहो भरे उन्हनि जो क़ुर जो जेके बि मौज़ू थिए थो उहो असीं क़ुर वठी आयासीं ॿारनि खे ॾींदासीं हाणे मुंहिंजे ॻोठ में 40-45 अॻियां ॻोठ मुंहिंजो 45 ॿार पढ़ंदा हुते क़ुर शरीफ़ तव्हांजो ॻोठ ॿियो आहे जीअं मुंहिंजो अॻियां हीउ मुंहिंजो नाने जो घर पाड़ो असांजा माना हीउ तड़ सदर मुंहिंजो आहे सभु ऐं हिते बि तक़रीबन 30-40 ॿार मदरसो दीन तालीम कराइनि जी हा अच्छा ॻोठ वारा ॿियो कमु सुबुह जो उथनि था उथण खां पोइ छा था कनि सॼो ॾींहुं पंहिंजी माल जी कंदा माल न त छोकिरा विया माल को गाह करे जीअं माल खे छॾे ॾियो वञी छॾींदो आहे वठी ईंदो आहे हिन सर उन वरी वेंदा पाणी पीआरणु ॿियो थियो तड़ मां खूह पाणी न वेंदा हूंदा न मतिलबु ॿियो कमु को कोन्हे ॿियो कमु कोई कमु तुंहिंजे ज़हन में आहे त कुझु अहिड़ो कमु कढी सघिजे थो हिते हाणे ज़हन में त कमु काफ़ी आहिनि हिते अहिड़ियूं काफ़ी शहर में वञी जेकॾहिं 10 हिकिड़ा छोकिरा आहिनि जंहिंजा हिकिड़े पीउ जा पुट जेकॾहिं 5 कमाइनि त हुनखे वधीक फ़ाइदो थींदो 2 ॼणा हुते माल जी कनि पिया त तरक़ी थींदी उन हिकिड़े घर जी उहो त थियो शहर वञनि न पर तव्हां पंहिंजे हिनखे असोडर तण खे छो नथा शहर वांगुरु कराए सघो हिन जे लाइ छो नथा जदोजहद कयो हिनखे कीअं वधाइजे जो सभु शइ हिते हुते तव्हां खिपरे वञो न घर छॾे वञो तव्हां घर बि नथा छॾणु चाहियो ऐं खिपरे वारा बि इंसान आहिनि तव्हां बि असां वटि हिते जेसिताईं साईं पाणी जो मसइलो ऐं तइलीम जो मसइलो 2 मयार केरु आणींदो हुन लाइ तव्हां छा कयो असांखे हुकूमत असांजी रसम कोन्हे हुन जे लाइ तव्हां माना हुकूमत पाण पंहिंजे नुमाइंदे खे चवंदासीं बाबा असांखे करे ॾे असीं MLA MP खे चयो आहे जी असां त पाणी जो साईं हाणे हीउ चयो आहे असीं काई साहिब खे बि चई आयासीं पाणी जे बारे में टेस्टूं जेके कराई हुयूं उहे टेस्टूं बि असां ॾिनियूं हुयूं ऐं काई साहिब इहो पाणी ऐवान में बिल्कुलु आवाज़ बि ॿुधाई आहे साईं हाणे आया जेको साईं हाणे आया हिते आया घणे आया रसूल भाई राजा जी न काज़ी शमशुद्दीन आया काफ़ी शमशुद्दीन राजा जी उहो हिकिड़ो घर आहे पर उन्हनि खे जेकॾहिं हाणे हितां खां जेको
नारा कैनाल आहे उहो हितां खां घणो परे आहे? हितां खां 65 किलोमीटर आहे। 65 किलोमीटर एॾा परे कोन्हे। जेकॾहिं हुतां ही पंहिंजे फंदनि मां पाइपलाइन पाइप लाइन अचे जेका हिते सॼे ॻोठनि खे ॾींदी वञे त उहो त करे सघिजे थी न। साईं अचरे तरला एवान में जे बिल्कुलु काई साहब आवाज़ उथे रहियो। ये असां जूं जेके ॻाल्हियूं हुयूं काई साहब खे असीं विया हुआसीं ॿुधायूंसीं उन खां पोइ उथे रहियो हुई। तव्हांखे ख़बर हूंदी त हिते अचरे थर में हिकिड़ो कटो गवर्नमेंट ॾिए थी। काई साहब चयो त अचरे थर फैमिली खे हिकिड़ो कटो माना ख़ानदान खे ॾिए थी। काई साहब बिल्कुलु इहो आवाज़ु उथे रहियो हो। एवान में उथे रहियो हुई, असेंबली में इहो इजलास थिया रहियो कटो आहे हिकिड़ो आहे 1400 ऐं अक्सर करे असांजा माण्हू कटे करे ऐं 90% माण्हू असांजा कोन आहिनि। मतिलबु 100 में 20% थर जा माण्हू आहे ऐं 80% हुते पट्टी जा इलाइक़े जा माण्हू जेका हाणे इमदाद ॾिनी आहे इमदाद ॾिनी अन्न जी कणक जी उहो दा कटे में इहो त थियो हिकिड़ी ख़ैरात उन ते जीअण त अॻे त माण्हू हूंदा हुआ जेको कटे में साईं जीअण वाक़ई तव्हांजी सही ॻाल्हि आहे। ख़ैरात थी न गवर्नमेंट तव्हांजी जहिड़ी इहा ख़ैरात कनि पर हू जो पाणी जो सिलसिलो कनि डेली ड्रेसिंग थे पाइप पाणी पोइ नंढड़ा नंढड़ा पाइप ॾेई पोखूं करायूं था। हू वॾो पाइप जे करे नारा कैनाल में वॾी मशीनियूं रखियल हुजनि वॾो पाइप अचे ऐं उन मां नंढा नंढा पाइप मुख़्तलिफ़ जाइनि ते यूसी राणक डैम में जेको पाणी आयो आहे ठीकु आहे साईं हा उन में असांखे ई नज़रअंदाज़ कयो पार्टी जे हवाले सां असांखे नज़रअंदाज़ कयो पोइ हुननि कयो आहे हा न पर जनरल इंसान त सभु पाण आहियूं पाण हिते सिंध में रहूं था जेतिरो मुंहिंजो हक़ आहे ओतिरो तुंहिंजो हक़ आहे। हाणे मुंहिंजे ॻोठ खां 6 किलोमीटर पाणी आहे साईं 6 किलोमीटर ते राणाऊ ते पाणी ॾिनो वियो आहे। इहो साॻी लाइन जो पाणी हुन पासे खां छिकिया आहे जेको हिननि जो अॻियां आहे 6 किलोमीटर ठकुरन वारो इहो जी हा साईं जिते गुलाब सिंह ठंगर वारा गुलाब सिंह वारा हाणे उते लाइन पाणी जी आहे हिते कोन्हे। जिते वाउंटर हुजंदा उते पाणी रसे थो जिते वाउंटर नथा हुजनि उते वोटर कंहिंजो पीपुल्स पार्टी अच्छा माना उनखे मिलियो मिलियो न पर इहो ख़ुदा एतिरो ॾिसनि त इंसाननि खे पाणी ॾियूं। तव्हां पाण छो नथा ॾिसो पंहिंजो पाण खे त तव्हां इंसान आहियो तव्हां छो कोन था ॾिसो साईं हाणे असां तव्हांखे ॿुधायूं त इहो असांजी सम्झ खां मथे असांजो बिल्कुलु तव्हांजी दोस्तनि बहितरीनु आहे पर पहिरियों शर्त इहो आहे त असां हर आहियूं ठीकु आहे वोट असांजो जेको आहे सही साईं जो साईं जो सही ठीकु आहे हुन ते एतिराज़ केर बि साईं बीहारींदो आहे हुन ते एतिराज़ ई कोन्हे हुन ते एतिराज़ साईं ते कोई एतिराज़ ई कोन्हे पर हिते जेके इहे शयूं हलनि नथियूं जेको वोटर फैशन ईंदा हाणे हिकिड़ी ॻाल्हि आहे बेइंसाफ़ी ॾिसो ठीकु आहे असांजे लाइ सभिनी पीरनि लाइ अलाह साईं हुननि खे ॾिनो बि गंज आहे बेहिसाब आहे पर हू कॾहिं कॾहिं थोरो थोरो 2-2 3-3 सालनि खां पोइ हिन इलाइक़े लाइ ख़र्चु कंदा वञनि त उहो आबाद कोन थिए जी साईं घणो हिते हेसिताईं जेकॾहिं पाइप ईंदो घणो ख़र्चु ईंदो 5 करोड़ 8 करोड़ 10 करोड़ जी हा हिकिड़ो सॼो इलाइक़ो आबाद थी वेंदो पीर साहिबनि वटि त करोड़नि जो कोई हिसाब ई कोन्हे तव्हां हुननि खे छॾियो तव्हां पंहिंजो साईं अपनी गोद में शादी साहिबु आहे उनखे चओ उनखे इहे सजेशन फ़क़ीर हाणे साईं आया हा न उते अहिड़ी ॻाल्हि न थी साईं सां अर्ज़ु कोन ॾिसो न साईं सां ही न ॻाल्हाए न ही न मतिलबु जो ख़लीफ़ो हूंदो वॾो ख़लीफ़ो ॻाल्हाए साईं पंहिंजो हीअ इलाइक़ो आहे हिन में जेकॾहिं पाण 10 करोड़ था ख़र्च करियूं हीउ पंहिंजो सॼो इलाइक़ो ख़ुशहाल ऐं आबाद थो थी वञे ऐं जेकॾहिं भई हीअ हिकिड़े इलाइक़े खे ॾिनूं हाणे सर जे पाणी जे हिते अची वञनि त हक़ीक़त में इहे साॻियूं किपिड़ो हिते किपिड़ो थी वञे पाणी जेसिताईं हिते पाणी रस्तो इहे साॻियूं असांजा वरड़ा असां उठनि ते वेंदा हुआसीं सामान वठी मीरपुर खां माल हितां माना मीरपुर खां या कराची माना पैदल काए वेंदा हुआ असांजा थोरो मुंहिंजो वाल जेको न उहो बि कराची ताईं माल पैदल काए वियो मुंहिंजो ॾाढो जेको अच्छा तव्हांजा जेके हुर हुया न तव्हांजा विड़िया पिया मतिलबु अंग्रेज जे ख़िलाफ़ तव्हांजे